को पंहिंजो ॿुधायो वियो पर असांजे ॿुधण खां अॻु में निकिरी विया। अॼु असां हिन बैरिया टाउन जे वालार ते जेका APC सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस कई आहे उनखे जसड़ियूं था। इंडिजिनस राइट्स अलायंस 2014 खां इन जदोजहद में आहे। मलिक रियाज़ ऐं बैरिया टाउन के मुंहुं ॾेई वेठी आहे ऐं अॼु जो कुछ भी वालार थी आहे उनखे हिते रोकण जे लाइ अॼु सॼी सिंध मां कॉम्परस ऐं सियासी ऐं समाजी शाइर अदीब घुराए करे असां पंहिंजा दुख सूर ॿुधाइण चाहियूं था। ऐं हिते इलाइक़े जा माण्हू ॾिठो सवेरो मुंहिंजो भाउ कादर मशकल मथी वेठो उन चयो त बाबा हर माण्हू पंहिंजी ॿुधाए हले थो वञे पर इहो ॿुधायो त इंडिजिनस राइट्स अलायंस जॾहिं साईं गुल हसन कलमती साईं पिया दोस्त खुदानो शाह साईं पंहिंजो यूसुफ मस्ती खान असीं जॾहिं मामा फैज़ मोहम्मद गबोल में असां उन्हनि खे ऐलान चयो त असां सुभाणे अचूं था बैरिया टाउन खिलाफ़ एहतजाज करण त उहे सभु घर छॾे वञी विया। असां नंढनि ॿारनि सां गॾिजी करे प्लेट कार्ड खणी बैरिया टाउन मुर्दाबाद मलिक रियाज़ मुर्दाबाद जा नारायासीं। ऐं अॼु बि 2015 में मुंहिंजी पार्टी GSM क़ौमी महाज इन बैरिया टाउन जे गेट ते 4 कलाक मुसलसल धरणो हणी सॼी असां दुनिया खे ॿुधायोसीं त बैरिया टाउन सिंध दुश्मन बन चुको आहे, असांखे अक़लियत में तब्दील करे थो ऐं नओं इसराइल तामीर थिए थो। ऐं हाणे बि वक़्तु वियो न आहे। ॾिसो असांजी जेका जिदोजहद कल्ह हिते जॾहिं बुलडोज़रनि साम्हूं असांजूं नियाणी वेयूं त सॼी सिंध सराबा एहतजाज हुई। कराची खां कश्मीर ताईं हर ॻोठ में वेंदे दुनिया जे कुंड कुर्छ में फ्रांस में अमेरिका में बर्तानिया में कैनेडा में उते एहतजाज आहे। वोट सिंधी कांग्रेस बि एहतजाज कया आहिनि। ऐं ॿियो त घुरियो न्यूयॉर्क खां वाशिंगटन ताईं मिसिंग पर्सन जे लाइ लगारी साहब आहे उन बि उते एहतजाज कयो आहे बैरिया टाउन जे ख़िलाफ़। त इहा एहतजाज हलनि पिया ऐं एहतजाज जारी रहंदा। 6 जून ते जेको एहतजाज आहे उन जे लाइ सभिनी दोस्तनि खे दावत ॾियां थो। असां जेको 2015 में कयोसीं मुंहिंजो भाउ गुल हसन वेठो आहे हिते जो लोकल हिकिड़ो माण्हू बि कोन हो। ठठे जा दोस्त हैदराबाद जा दोस्त कुझु कराए जो दोस्त वठे हाणे तव्हांजे लाइ इहो चैलेंज आहे। अगरि बैरिया टाउन खे भॼाइण चाहियो था मलिक रियाज़ खे भॼाइण चाहियो था त 6 जून ते हज़ारनि जी तादाद में गॾु थी करे ॿुधायो त मलिक रियाज़ ही सिंध ही धरती असांजी आहे, तुंहिंजे पीउ जी जागीर आहे। बाक़ी जेके भी उनजा वाठा आहिनि उन्हनि खे असीं पाणी पुॼंदासीं। अचो मैदान अमल में। हिन वक़्तु बि असां हिन जाइ ते जॾहिं एहतजाज करे रहिया आहियूं जॾहिं APC करे रहिया आहियूं तव्हां ॾिसो हितां जा माण्हू किथे आहिनि। सॼी लीडरशिप आई। अगरि उन्हनि माण्हुनि में शौर हुजे त हज़ारनि जी तादाद में प्लेट खणी निकिरी अचे बीहंदा उन्हनि माण्हुनि खे ॾेखारींदा असां सां ई ज़ुल्म थी रहियो आहे। तंहिं करे अॼु बि तव्हां वटि वक़्तु आहे। महिरबानी कयो अमीन कंदा त सॼी सिंध जे पुठियां निकिरंदी, अमीन कंदा त सॼी दुनिया जे पुठियां निकिरंदी। जी